खबर शामिल कयूं बॉर्डर खां जिते DC लाड़काणो वटि थियल अॼोकी इजलास में JUI पारां एहतिजाजन वॉकआउट कयो वियो। JUI ज़िले लाड़काणे जे जनरल सेक्रेटरी मोहब्बत अली खोड़ो DC ऑफिस जे दरबार हाल में अमन अमान बाबति तलब कयल इजलास शुरू थींदे ई रेंजर्स जे विंग कमांडर कर्नल ख़ालिद SSP लाड़काणो इमरान कुरैशी ॿिनि जी मौजूदगी में लाड़काणे जी DC तारिक मंज़ूर चांडियो खे मुखातिब थींदे चयो त तूं पाण खे लाड़काणे जो न बल्कि सिर्फ़ ऐं सिर्फ़ PPI जो DC साबित कयो आहे। अरबें रुपयनि जी बजट जे बावजूदि लाड़काणे जो अहिड़ो बुरो असर करण ऐं PPI जी कमदारी करण ते असीं तुंहिंजी सदारत में थियल इजलास जो हिसो न थींदासीं। शहर खे लावारिस छॾे ॾियण जे बजाए आशूरनि खां बाद लाड़काणे जी तबाह हालीअ ते तुंहिंजे ऐं सिंध हुकूमत जे ख़िलाफ़ भरपूर एहतिजाजी तहरीक हलाईंदासीं। JUI पारां DC लाड़काणो वटि रखियल इजलास मां विंग कमांडर रेंजर्स कर्नल ख़ालिद ऐं SSP लाड़काणो इमरान कुरैशी तोड़े मुख़्तलिफ़ जमायतुनि जे अॻवाननि ऐं ॿियनि ऑफिसरनि जी मौजूदगी में एहतिजाजी तौरु वॉकआउट कयो वियो। उन मौक़े ते मौलाना ताहिर महमूद सुमरो, हाफ़िज़ मोहम्मद उस्मान झथियाल, मौलाना मोहम्मद इलियास चन्ना, मौलाना मोहम्मद तारिक पंवर, मौलाना नूर हुसैन चन्ना, मौलाना अब्दुल कुद्दूस पंवर, मौलाना बशीर अहमद भट्टी, मौलाना सनाउल्लाह जतोई, ज़मीर हुसैन केहर, हाफ़िज़ इमदादुल्लाह जतोई, हाफ़िज़ अब्दुल वाहिद तायो ॿिया उहिदेदार पिणु शामिल हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।